साईं जो तो नसुलनि जा नुक़सान थींदा त जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा असांजो मसलो इहो आहे त जॾहिं असां वरी ख़बर थो जा वॾो हिकिड़ो असांजी ट्रेजेडी असांजी सम्झ जी असां सिर्फ़ु हुकूमत रियासत खे सम्झंदा आहियूं हुकुमरान सिर्फ़ु रियासत खे सम्झंदा आहियूं रियासत भी आहे हिन में कोई शक कोन्हे ऐं मुखातिब रियासत सां बि आहियां पर आउं नवाब वली मोहम्मद जे हुकुमरान सां बि मुखातिब आहियां आउं काज़ी अहमद जे हुकुमरान सां बि मुखातिब आहियां ऐं घर जे वॾो उहो बि हुकुमरान आहे इहे सभु हुकुमरान आहिनि जेके नंढड़ी नंढड़ी सल्तनत रखनि था छो त पीउ बि हुकुमरान आहे उहो जेकॾहिं जट थींदो त पुट मुड़ुस माण्हू पैदा ई कोन था सघनि सो मां सभिनी हुकुमरान सां मुखातिब आहियां त जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा ऐं शियो बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र मस्जिद मज़ा अहिड़ा ऐलान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा छो त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे नंढड़नि ज़हननि ते जेकॾहिं शियो हुनखे चवंदो तूं काफ़र आहीं त शीए जो जेको नस्ल आहे हू बि चवंदो काफ़र आहीं वरी हुननि जो जेको नस्ल हू चवंदा त शिया काफ़र आहिनि त इहे नफ़रतुनि जा ॿिज आहिनि हो मरी था वञनि पंहिंजे जज़्बनि में जेको बि चवणो अथनि पर ईंदड़ नसुल तबाह थियनि था त सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं लेखक मुबल्लिग़ बि दरबान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा अॼु आउं लेखकनि ऐं मुबल्लिग़नि वटि आहियां प्रोग्राम में मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त मां ज़फ़र खे सदाईं चवंदो हुउसि त ज़फ़र पंहिंजी पेन में गैरत वारी मस विझजांइ मूंखे लॻे थो त ज़फ़र खे हीअ मिलियल इज़त अलाह साईं जेका ॾिनी आहे इन जे करे ही इज़त वॾी आहे 5000 लख 2 लख खां ही अरबनि जी इज़त आहे त सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं लेखक मुबल्लिग़ बि दरबान थींदा ऐं जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुड़िजे जॾहिं मुल्ह इज़त संदो नान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा सॼो ॾींहुं घर में जे भञंदे खटोला रुगो ॾींहं जा ख़्वाब महिमान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा ऐं पहिराण तस्बीह हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा ऐं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा ऐं ख़ुशामद जी पुछड़ी बीमारी में फाथल बचा कीअं तुंहिंजा पने खान थींदा छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा ऐं मतां धी पढ़ाई जो गैरत न रहंदी कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा ऐं कई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई तारीख़ में तो ते अरमान थींदा त छो को न नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो को न नसुलनि जा